बिटशा मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त बिटशा में मुस्लिम कमर्शियल बैंक जे मैनेजर बहितरीन कारकिर्दगी ॾेखारण ते मुस्लिम कमर्शियल बैंक जे इंतजामिया जनरल मैनेजर रुज़वान अहमद, रीजनल हेड नवाब शाह मोहम्मद असलम भट्ट, ऑपरेशन मैनेजर नवाब शाह गुलाम फरीद मला, रीजनल PSM नवीद अहमद सियाल, मुस्लिम कमर्शियल बैंक न्यू सईदाबाद ब्रांच जे मैनेजर अल्ताफ हुसैन सोलंकी खे सुठी बहितरीन कारकिर्दगी ॾेखारण ते बेस्ट अवार्ड सिंध जी रवायत सूखड़ी पटके जो तोहफ़ो ऐं सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। इन ख़ुशी जे मौके ते केक काटियो वियो, जंहिंमें बैंक जे स्टाफ मैनेजर अल्ताफ हुसैन सोलंकी, अरशाद अहमद, मेमण मोहम्मद हसन मंगसी, रुस्तम अली, मोहसन अली, वकार लाखो, सीनियर सहाफ़ी असदुल्ला मेमण ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।